अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जमीला मंदे तव्हां ॾिसी रहिया आहियो टेक्नोलॉजी इन सिंधी। अॼु जी हिन वीडियो में पाण हिकु बहितरीन प्रोफेशनल लोगो ठाहिणु सिखंदासीं। त सभ खां अवल तव्हांखे इहा गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा हलो, वीडियो खे लाइक कयो, वीडियो ते कमेंट कयो। हाणे वीडियो खे कयूं था शुरू। वञो प्ले स्टोर में वञी उते सर्च कयो लोगो प्लस LOGO लोगो प्लस। हे जेको आहे मथों अची वेंदो जेको उनखे इंस्टॉल कजो। मूं हीअ ऑलरेडी इंस्टॉल करे रखियो आहे, उनखे इंस्टॉल करे ओपन कजो। ओपन करण खां पोइ क्रिएट न्यू करिणी, हिते लोगो करण जो। हिते हाणे टेक्स्ट हणो। टेक्स्ट अगरि तव्हां हिते को बि लोगो हणणु चाहियो था त बि सही आहे। अगरि तव्हां नथा हणणु चाहियो त हितां डायरेक्टली टेक्स्ट खे हणो। मां लिखत करणु चाहियो था त तव्हां लिखत कयो। हाणे हिनखे लिखी छॾे न अचणो, अञा हिनजी इलाही सारी सेटिंग करे हिनखे अट्रैक्टिव ठाहिणो आहे। हीअं ॾिसंदड़ हिन मां अट्रैक्टिव थियनि। हिननि जा ई फ़ॉन्ट आहिनि, को बि फ़ॉन्ट खणो जेको तव्हांखे बहितर लॻे। मूंखे ई फ़ॉन्ट जेको आहे उहो सही थो लॻे, तंहिंजे करे मां ई फ़ॉन्ट खणां थो। हिते खणण खां पोइ ई अखरनि खे नंढो वॾो कबो आहे, हिते रखोसि। हिनजी जेका आहे हिते हिनखे अगरि हीअं करणु चाहियो त बि बहितर रहंदो, जे न करणु चाहियो त बि सही आहे। अगरि हिन तरीक़े सां ठाहिणु चाहियो था थोरो हिनखे ईअं करे त बि सही आहे, पर मां ईअं करे हिनखे नथो ठाहिणु चाहियां। मां हिनखे हिते सिधो बिल्कुलु सिधो रखणु थो चाहियां। ऐं हिते जेकॾहिं हिनखे मथे करे ठाहियो त बि सही आहे। हिते सही आहे, हिते ईअं थियो ऐं टिक निशान हणो। हिते कलर चेंज थींदो, कलर ॻाढ़ो था रखूंसि। हाणे हिते थोरी सेटिंग करे घणो हिन अट्रैक्टिव खां पोइ जेको आहे पहिरियों थोरो हिते रखोसि। तव्हांखे जिते बहितर लॻे उते ई रखिजोसि, पर मां थोरो उहो हिते करे उहो हिते थो रखां। हिनखे 3D न आहे हिते टेक्नोलॉजी, हिते सही थियो। सही हाणे हिन टिक कयो, उहो हिते हिनखे उहो हिते रखो। ऐं तव्हां हिनखे स्ट्रोक ॾियणु चाहियो त बि सही आहे, न ॾियणु चाहियो त बि सही आहे। मां हिनखे थोरो इहो स्ट्रोक ॾियणु थो चाहियां। स्ट्रोक घणो त न अचियो। हाणे ई थियो टेक्नोलॉजी। हाणे लिखंदासीं इन सिंधी, टेक्नोलॉजी इन सिंधी। हिते करे फ़ॉन्ट ॾियोसि, टिक कयोसि, ओके हिते रखोसि। थोरो हिते हाणे हिते साइज़ वधाए हिते रखोसि। थोरो हिन जी अञा साइज़ वधाए छॾियो। टेक्नोलॉजी इन सिंधी हिते। हाणे हिनखे सेव कयो। हिते बहितरीन लोगो ठही चुको आहे। त ज़रूरु अॼोको ई वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो त मूंखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं अॻे वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।